बिरासिटी में खबर ॾींदा हलूं त बिरासिटी में मलेरिया ऐं गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। हिक ॾींहं में हिकु औरत ॿिनि नींगरनि समेत 4 ॼणा फोत। ॻोठ खबड़ खान सोलंकी में 11 सालनि जो नींगर वकार सोलंकी ऐं ॻोठ सईदपुर लाखो में 60 सालनि जो पीरसन अली गौर चन्ना गैस्ट्रो विगे फोत। ॻोठ जाफर नाइच में मासूम 1.5 सालनि जो ॿारड़ो मोहसिन पुट मुनीर नाइच ऐं ॻोठ पंजल मेमुण में औरत नजमा ज़ाल अब्दुल्ला मेमुण मलेरिया विगे फोत। उन सिलसिले में फोतुनि जे वारसनि आशिक सोलंकी ऐं ॿियनि राब्ते ते ॿुधायो त असांजे ॻोठनि में गुज़िरियल 25 ॾींहंनि खां बरसाति जो पाणी 5 खां 7 फुटनि ताईं बीठल हुजण सबबि मलेरिया गैस्ट्रो ऐं ॿियूं बीमारियूं वबाई सूरत इख्तियार करे वयूं आहिनि, जंहिं सबबि सभई औरतूं ॿारड़ा ऐं पीरसन मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पियल आहिनि, जंहिं ते असांजे ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल हुजण सबबि इस्पताल ताईं न पहुची सघिया आहिनि, जंहिं सबबि रोज़ानो ॻोठाणा मौत जे मुंहं में वञी रहिया आहिनि। पर हिन महिल ताईं असांजे ॻोठनि में सिहत खाते जूं टीमूं इलाज जूं सहूलियतूं ॾियण लाइ न आहिनि पहुची सघियूं। हिननि वधीक ॿुधायो त बुख ऐं बदहाली सबबि असांजा प्यारा बीमारी जे बिस्तरे ते पियल आहिनि। सरकारी अस्पतालुनि में बहितर इलाज जी सहूलियत न हुजण सबबि बिना दवा ॾियण जे मोटायो वञे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।